जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे ही ॾाढन जो थी दे। बाबा खीर थोड़ो पयो आ, अदा गोर अचे तो उन लाइ चांहि कंदासीं पोइ तोखे बि ॾींदासीं। तू भी थोड़ी बात के साई ॾे, चांहि पी पी सुकी हुई सफ़ा रत्ती सुकी हो अथसि। अदा जे कुछ मोहलत मिले हा न त हथ पेर हणी वठाऊं हा, पर अयूब हो जो घोड़े ते चढ़ी अचे लथो वठ वठा हुयसि वारा वारी हुयसि। अमीना इहा ॻाल्हि तुंहिंजी सची आहे। अयूब बाहि ॿारे बीठो पर वरी बि अलाह भलाई करे। जल्दबाज़ी न कर मुराद, अयूब अयां सॾु ई नाहे हलायो, पहिरियां उन्हनि खे सॾु त हलाइण ॾे। अलाह खे मञो को अहिड़ो कमु न कजो जंहिंसां सभई आज़ार में हुजो। इहो तो मूंखे न पर मुराद खे सम्झा, जेकॾहिं मुराद ज़िद तां लही थो वञे न त मूंखे कहिड़ो लाचार आहे। पंहिंजी न्याणी जी ख़ुशियुनि जे बारे में सोचे वठो, बाक़ी सॼी ज़िंदगी तव्हांजी न्याणीअ जी हिंदोरनि में लुॾंदे। चाचा तूं सम्झी छा थो त मां को कादन वारनि खां डिॼां थो? डिॼी नथो ॿियो वरी छा? जेॾी महिल तेॾी महिल कातन 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 ही ॾाढन जो थी दे। चाचा अयूबा इन जो मक़सद इहो त जेको असां ॿुधो आहे उहो सही आहे। हा, जेको बि तव्हां कुझु ॿुधो आहे उहो बिल्कुलु सही आहे। चाचा जॾहिं एतिरो थी गुज़रियो आहे त पोइ तव्हां बि थोरो सब्र कयो। पर तोखे केरु सम्झाए? बस बस मुंहिंजे अॻियां एतिरो सियाणो न थिए। तोखे त ख़बर आहे न त मां अयूब आड़ी काप हां, अयूब आड़ी काप। चाचा मूंखे लॻे थो त हाणे तूं वॾा जहिड़ा कराईंदी। हाणे शादियूं थियूं, बाक़ी तूं वॾो आहीं, तुंहिंजी मर्ज़ी, मां छा थो करे सघां। नेडी मां तव्हांजे घर सॾु पहुचाए आयो हुउसि। अयूब ख़ुदि हाणे सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए त तव्हां ईंदो या न? चाचा असांखे को लाचार कोन्हे जो मौत जे मुंहं में अचूं। जेकॾहिं तव्हां न आयो न, सॼी उमिरि तव्हांखे मां पंहिंजे घर में पेर रखण कोन ॾींदोसांव। तव्हांखे ख़बर आहे न अयूब आड़ी काप हां मां, अयूब आड़ी काप।
बाबो भी जे कम में हथ तो विझे न यो तो बस अज जो अज थे। मां पाण इहो ई थो चाहियां त शादी अॼु जो अॼु थिए त सुभाणे न थिए। अदा कंडो अम्मा खे कुझु ॾींहं जी मोहलत ॾिनी आहे न, जीअं शादी जो सामान तो वठे आ। अम्मा खे चइजा त ॾाज में को बि सामान राहे न त राज जा माण्हू असां मथां टोकूं कंदा। दा कोशिशि कजाए को बि सामान रहे न। बाबा आयूब पैसा ॾियण जे लाइ तयारु आहे। बाबा चए थो जे ज़मीन खपाइणी पई त खपाईंदुसि, पर कादन वारनि खे वॾो काज करे ॾेखारींदुसि। यार ये तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर कुझु न कुझु मोहलत ॾे आ। दुआ करस घर त शादी थी वञे, विझनि न कादन वारा किथे खंजाणो। जेको बि रहियल सहल सामान हुजे न अॼु वठी पूरो कजां। बाक़ी विच में ॾींहुं आहे हिकिड़ो, सो घर जो कमकार कजां। हा हा पूरो करे वठंदसि, पर शहर खां पहिरियों रईस आकिल खान ॾऊं थींदा हलूं। चई छा थी? हू छा सम्झंदा मीना त रोज़ रोज़ भॻा बीठा आहिनि? हाय हाय, जेके बगरह हली ॿ ॾींहं खाधासीं त उन में रईस सुञू कोन थी वेंदो। हली घुमी फिरी ॾिसी वाइसी ईंदासीं, पतो बि पइजी वेंदो त केतिरे वीह सौ आहे। हलो हाणे हलो हलो। ठीकु आहे, चई थी त हलूं था। अब तकड़ो हल न, हल हल देर न कर। अगई देर थी वई आहे। कंडू ॾे ख़बर, माणे सॼे ॻोठ में सॾु हलाए छॾियो आहे या न? हा बाबा, सॼे ॻोठ में सॾु हलाए छॾियो, बाक़ी चए पई त ॾाजो अॼु न सुभाणे राति घणाईंदा। अच्छा, बाक़ी हा हिकिड़ी ॻाल्हि माणे खां इहो ज़रूरु पुछजांइ त हिन ॾाज ॿाज जो सॼो सामान वरितो अथई या माइनि जे मेणनि मारिजी वञे? हा बाबा, कोशिशि करे त अम्मा सॼो सामान वरितो आहे, बाक़ी हाणे ज़रो ज़रो सामान वठण बि त ॾुखियो आहे न। इहा बाबा खे शाबस आहे जो एतिरो सामान वठी आई आहे। अलाह ख़ैर कंदो, कुझु बि न रहंदो, पर बाबा हुननि ग़रीबनि खे बि कुझु पैसा ॾींहा न त ॾाज वठंदा। बाबा माई अमीना खे मां पूरो ₹1,00,000 ॻणे ॾेई आयो आहियां। ₹1,00,000? अरे ₹1,00,000 हिन दौर में का वॾी ॻाल्हि थोरी आहे। लख शख में मिले छा थो? ऐं ॿी ॻाल्हि त वरी इहो साॻियो सामान मोटी सोटी असांजे घर में त ईंदो न। बाबा आहीं बाक़ी से वॾो चालाक, वाके आड़ी कापी। अड़े मूं चालाकी नाहे कई बाबा। ॾिस न, हुननि मुंहिंजी इज़त रखी ऐं मां चाहियां थो त राज जे साम्हूं हुननि जी इज़त रहे। सुभाणे वरी माण्हू हुननि खे मेणा न ॾियनि त हुननि न्याणीअ खे कुझु बि न ॾिनो। बाबा सर्किस वारे ॾींहुं वरी बि रेस वारनि खे अॻियां कजांइ, मता को इतफ़ाक़ थी वञे। अड़े कादन शादन वारा छा कंदा? कुझु बि कोन कंदा। उन्हनि खां हरू भरू तुंहिंजो साह न वञे। उन्हनि खे ख़बर आहे त मां अयूबाड़ी काप आहियां, अयूबाड़ी काप। बाक़ी हा, इन रेस जी इज़त बिज़त रखण जे लाइ अॼु मां हुन सां मिलां थो। बसि मिड़े हुनखे आगे पीछे में रखंदासीं, बसि न। अदा कुत्ता त न आहिनि न बीठा? कुत्ता?
अड़े हे कातन वारा ॿियो वरी कहिड़ा कुता हूंदा? बीठा अथई हे कुता साम्हूं ॾिस। अदा ये अयूब वारा मरंदे मरी वेंदा पर सुधरंदा कोन। मां त चवां थो इजाज़त ॾे त मुराद हिन जी मुंठी मरोड़े। ही ॾाढन जो थी ॾे मत करे निकतो आई। अदा यो घर में वेही वेही यार बेज़ार थी पियो आहे। बस दिल चयो त ॿाहिरि घुमी फिरी नओं सौ थी अचां। सही आहे वञी बनी बारे था चक्कर ॾेई अचे। अदा कुत्ता त न आहिनि न बीठा? कुत्ता? अड़े हे कातन वारा ॿियो वरी कहिड़ा कुता हूंदा? बीठा अथई हे कुता साम्हूं ॾिस। अदा हे त साम्हूं बीठा आहिनि। इन्हनि कुतनि खे बि पादर लॻाइनि न। अहमद अहिड़ा सिधा थी विया आहिनि, अहिड़ा त सिधा थी विया आहिनि जीअं न हो कुकड़ जे मथां मींहुं पवंदो आहे, ईअं थधा थी विया आहिनि। तूं हिननि माण्हुनि जो को बि फिक्र कर। ॾिस न मां हिन जे साम्हूं कीअं दीना दास्तीअ घुमंदो थो अचां। चइबो त इहा ॻाल्हि आहे न अदा। अरे हिननि में त को दम ई कोन हो। बसि उहो असांजे छोरनि जी सुस्तीअ ख़ातिर ही यार मथे ते चढ़ी विया आहिनि। पीरल खे पादरनि लॻण खां पोइ ही सभु सम्झी विया आहिनि त जेकॾहिं अयूब वारी काप सां अटकियासीं त अञा बि पादर खाईंदासीं। धातू बेखुटको थी हिननि जे साम्हूं हलियो वञे। पहिरें त हिननि में दम आहे कोन। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता तोसां अटकिया न त इन ॻाल्हि जो ज़ामिन मां। जेकॾहिं तोसां का बि हिननि माण्हुनि खिट पिट कई त ॿुधाईंदो सान अयूब आड़ी काप मां, अयूब आड़ी काप वञ। ठीकु आहे अदा। अदा मंटे हलणु शुरू कयो। ॾियूंसि भला उछल। मुराद जेकॾहिं पंहिंजो कमु बिगाड़णु चाहींदो न त पोइ भले ॾीस उछल। इहा ॻाल्हि आहे त पोइ खॾ में हणीसि धूड़ वञी पाए। वॾो शैतान आहे। मां सम्झो त एतिरे कुझु करण खां पोइ सुधरी वेंदा, पर न, हिननि जो सुधरणु मुमकिन न आहे। अदा मां त चवां थो जेसीं ताईं लठ न वहंदी न तेसीं ताईं इहे सुधरंदा कोन। अदा ये अयूब वारा मरंदे मरी वेंदा पर सुधरंदा कोन। मां त चवां थो इजाज़त ॾे त मुराद हिन जी मुंठी मरोड़े। रसर असांखे शहर बि वञिणो आहे, देरि पई थिए। तव्हां इजाज़त ॾियो त असीं हलूं। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। चओ त ड्राइवर खे चवां तव्हांखे घर ताईं छॾे अचे। न न रसर गाॾीअ में कंहिं ॾिसी वरितो न त वरी ॿियूं ॻाल्हियूं पयूं ठहंदियूं। तंहिंजे करे असां पाण ई हलिया वेंदासीं। हलूं। हा हा अॻ में थी। चलो। धीअ मां तुंहिंजे साम्हूं पशेमान आहियां। सॼी ज़िंदगी तोखे का बि ख़ुशी ॾेई न सघियुसि, पर तुंहिंजी पसंदि ते तुंहिंजी शादी बि कोन कराए सघियुसि। मां तुंहिंजो गुनाहगार आहियां, मां गुनाहगार आहियां। बाबा तूं पंहिंजो पाण खे ॾोही न सम्झ। मां मञा थी त असां ग़रीब आहियूं, पर मां हिन घर में ख़ुशी सां ज़िंदगी गुज़ारी आहे, ख़ुशि ज़िंदगी गुज़ारी आहे बाबा। न कोई रोकण वारो हुयो, न ई केरु टोकण वारो हुयो। बाबा
बाबा मूंखे तो मथां फ़ख़्रु आहे। बाबा तो मूंखे पुट समझी पालियो आहे। तो मूंखे कॾहिं बि शक जी नज़र सां न ई ॾिठो। तो मुंहिंजे मथां ईअं भरोसो कयो जीअं पीउ हिकु पंहिंजे पुट जे मथां भरोसो कंदो आहे। बाबा वो सही है धीअ, पर तुंहिंजे दिल हज़ारे ख्वाब ॾिठा हूंदा, पर ईअं ओचितो तुंहिंजी शादी थी वई ऐं तो मुंहिंजी इज़त रखण ख़ातिर पंहिंजे अरमान ख़ुशियुनि जो ईअं गलो घोटे छॾियो। बाबा ख्वाब त हर इंसान ॾिसंदो आहे, पर जेको क़िस्मत में ऐं नसीब में लिखियल हूंदो आहे थींदो त उहो ई आहे न। मां पंहिंजी क़िस्मत ते राज़ी आहियां बाबा। तो ते का मयार न आहे बाबा, नहीं तूं वरी पंहिंजी दिलि खे ॾुखी कर। ख्वाब त हर इंसान ॾिसंदो आहे, पर जेको क़िस्मत में ऐं नसीब में लिखियल हूंदो आहे थींदो त उहो ई आहे न। आहे त इहो क़िस्मत जो खेल धीअ, पर मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे लाइ सोनी वालियूं बि ख़रीद करे कोन सघियुसि। ऐं हा, तोखे वञण वक़्तु कुझु बि ॾेई न सघंदुसि। छा इहो अरमान दिल में न हूंदो? बाबा मूंखे तुंहिंजो प्यार मिलियो आहे, इन खां वधीक मूंखे ॿियो कुझु बि न घुर्जे। पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे, तूं पाण संभाले वे ही ॾाढन जो थी ॾे, ही ॾाढन जो थी ॾे। मूं त सम्झो त हे कादू ऐं हुनजी बिरादरी असांजे लाइ वॾा मसइला पैदा कंदा, वॾा फाड़ा मारींदा, पर हू कुआ त ॿिरनि मां निकिता ई कोन। बाबा ईअं बि थी सघे थो त रेस खे ॾिसी मुड़ी विया हुजनि। ईअं थी सघे थो जंहिं टाइम ॼञ वञे बि त मुराद वारनि खे मां घटी में बीठे ॾिठो, पर वो रेस खे ॾिसी मुड़ी विया हूंदा। हमेशा तॾहिं तव्हां बाबा खे चवंदो आहियां त रेस ॻोठ जो वॾो आहे, उन्हनि सां न फिटा, पर बाबो वॾो असांजी त ॻाल्हि ई कोन थो ॿुधे। असगर इन रेस खे कीअं बेवकूफ़ बणाइणो आहे उहो मां चङी तरह ॼाणा थो। तव्हांखे त ख़बर आहे न त अयूब आड़ी काप हा, मां आड़ी काप। बाबा कॾहिं कॾहिं कंहिंजो थोरो बि मञंदो कर। रेस तुंहिंजी इज़त रखी आहे ऐं तूं चईं त मां हुनखे बेवकूफ़ बनायो आहे। छा बि थियो, कुझु बि थियो, पर मूं त पंहिंजो कमु कढी छॾियो न। बाबा गादन वारा सॼो ॾींहुं रेस जी चमचागिरी कंदा आहिनि, तॾहिं बि उन्हनि खे छॾे हुन असांजी इज़त कई आहे। हाणे असांजो फर्ज़ आहे त रेस जी इज़त कयूं। कंडो मां इन रेस खे चङी तरह सुञाणा थो। जेसि ताईं हो रेस वोटनि में नथो खटे तेसि ताईं असां सभिनी जे मथनि जे मथां हथ फेरींदो रहंदो, ऐं जंहिं ॾींहुं वोटनि में खटी वियो न त इहो मिरूं असांखे गाह बि न विझंदो। ही ॾाढन जो थी ॾे। अदा अञा बि तव्हांखे को ख़ौफ़ आहे छा? भेण कादन वारनि जेका छप हई आहे न ऐं कुझु बि नथा कुछनि, इन मां मूंखे ख़तरो थो लॻे। हू रुगो हितां निकिरी वञनि, पोइ असां हली छोरीअ खे अगवा कयूं था, पर एतिरो इंतज़ारु कर जीअं पीरल मोटे असां पंहिंजो कमु करे उते पहुचूं।
ले वे